अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमेशा दियां अॼु बि असां पंहिंजी सिंधी बाणी ॿोली खे अॻिते वधाईंदे चार अखरी जे सिखंदासीं। हिन खां पहिरीं असां ॿ अखरी टे अखरी इजे सिखीसीं। अॼु चार अखरी इजे सिखंदासीं। इन्हनि में कुझु ज़बरनि वारा, ज़ेरनि वारा ऐं पेशनि वारा कुझु लफ़्ज़ मौजूद कया आहिनि जेके हम काफ़िया भी आहिनि ऐं इहे सिंधी ॿोली सिखण में तव्हांखे तमामु घणी मदद ॾींदा। मिसाल तौर रे हे ज़बर रह, मीम ते ज़बर मत, रहमत, बे हे ज़बर बर, काफ ते ज़बर कत, बरकत, जीम अलिफ जा, नून ज़बर न, वार हे ज़बर वर, जानवर, मीम सीन ज़बर मस, जीम दाल जिद दाल ज़बर द, मस्जिद, ज़े मीम ज़बर ज़म, रे दाल ज़बर रद, ज़म रद, शीन रे ज़बर शर, बे ते ज़बर बत, शरबत। ये ज़ेरन वाला है। फे तो ज़बर फित, रे ते ज़बर रत, फितरत, दाल लाम ज़बर दिल, बे रे ज़बर बर, दिल बर, नून ऐन ज़बर ने, मीम ते ज़बर मत, ने मत, काफ ज़बर गिर, रे फे ते ज़बर रफ्त, गिरफ्त, शीन रे ज़बर शिर, काफ ते ज़बर कत, शिरकत। ये पेश वाला लफ्ज़ है। तेरे पेश तुर, बे ते ज़बर बत, तुरबत, झेरे पेश झुर, मीम ते ज़बर मट, झुरबट, मीम पेश मुँह, हाय ज़बर हा, बे ते ज़बर बत, मोहब्बत, मीम रे पेश मुर, वा ते ज़बर वत, मुरवत। अरे उर्दू में मुरवत जेको है, सिंधी में मुरवत। गैर रे पेश गुर, बे ते ज़बर बत, गुरबत। दोस्तों असांजे चैनल के सब्सक्राइब कजो, फॉलो कजो ऐं वोट ॾिजो। अगरि हिननि में तव्हांखे का उणाई ग़लती हुजे त असांखे कमेंट्स कजो। महिरबानी।